दोस्तों अस्सलाम वालेकुम। GSM मीर साहब असांजो लीडर भी हो ऐं मुंहिंजो दोस्त भी हो। जेतिरी तकलीफ़ हुनजे विछोड़े जी हुनजी औलाद ऐं ख़ानदान खे उहा सॼी तकलीफ़ असां बि उहो ई महसूसु कयूं था। हुन में इलाही सारियूं ख़ूबियूं हुयूं। ख़ूबियुनि जो बयानु इहा ई वधि माण्हू पिया। असां वटि मुले जेको तर्जुमो कंदो आहे क़ुर शरीफ़ जे आयत जो त वत इज़्ज़मंद छा वत ज़िलमंद छा, माना दौलतमंद खे ई इज़त ऐं ज़िलत जो मुहवर सम्झंदो आहे, पर हीउ ग़रीब मिसकीन माण्हू एॾी वॾी इज़त कीअं लहण। इज़त माण्हूअ जे वक़ार, उनजे जिदोजहद, उनजे मक़सद सां ते बीही रहण जे नाले खे ई जेको आहे सो इज़त मिले थी। ऐं मीर साहब खे उहा मिली आहे जो सिंध जे सभिनी घण घुरनि, सिंध जे घण घुरनि, उहे कंहिं सां बि वाबस्ता हुजनि, उन्हनि वटि मीर साहब जे लाइ वॾो एतिराम हो। इन जे करे मूंसां त वरी खोड़ सारो हुजाइतो बि हो। कॾहिं कॾहिं सफ़ा जीअं पंहिंजे सां न जंहिं बि शइ जी कॾहिं आहे त मीर साहब चयो बाबा मुंहिंजे बैग जी ज़िप ख़राबु थी वई आहे, हाणे ख़तमु थी वई, नई बैग मोकिल, मुंहिंजा कपिड़ा इलाही घणा आहिनि। ऐं माना इन तरह जूं बि हुजतूं कंदो हो। ऐं हिकिड़े दफ़े नंढी बैग मिली, मां चई घर में कब्ज़ो थी वियो, दरिया खाने जी मां कब्ज़ो करे वई, हाणे जेको आहे त ॿी मोकिल मूं ॾे। माना इन तरह सां हुज करे ऐं असांखां इहे शयूं ऐं उन्हनि जूं एॾियूं प्यारियूं लॻंदियूं हुयूं जो उन्हनि जूं यादूं ऐं वधीक जेको आहे उहो दुख जे करे ऐं घणो कोन थो ॻाल्हायां, ॻाल्हाइजी बि नथो सघे मूंखां। ऐं जो उनखे सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो ऐं असांजो उनखे सलाम आहे। ख़ुदा उनखे जन्नत में जॻह ॾिए, आला मक़ाम ते। आमीन।